हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो खत्म ऊंधाए की वेंदी खत्म ऊंधाए की वेंदी चिट्ठी चांदान में मिलबो मिठा महरान में मिलबो हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो पंहिंजी जा जंग जारी थी साने किसो भारी साने किसो भारी मरी वींदा मिड़ई मारी मरी वींदा मिड़ई मारी सच्ची सुरहान में मिलबो मिठा महरान में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो सिंध धरती तारीख़ी तौर बेमिसाल माण्हुनि खे जनम ॾींदड़ धरती आहे। हिन धरतीअ जी मिटी में उहा मञिया आहे त जेको बि माण्हू नंढे हूंदे पंहिंजे घर जे अङण ते बांबड़ा पाईंदे हिन मिटीअ जो ज़रो चखंदो आहे उहो वॾो थी हिन धरतीअ जी अज़मत मथां पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾींदो आहे। सिंध जी तारीख़ अहिड़नि सूरे सपूतनि जी सचाई ऐं बेमिसाल बहादुरी जे दास्ताननि सां भरी पई आहे। अचो त सिंध जे तारीख़ जे उन्हनि लाफ़ानी सूरे सपूतनि मां बेमिसाल किरदारु अदा कंदड़ साईं GM सैयद जी ज़िंदगी ते कुझु नज़र विझूं। सिंधु दरिया जे उलहंदे कप ते हिकु क़दीम शहर सन जे नाले सां आबाद आहे। जंहिं शहर जो ॻाठ तारीख़ में ऊचो रहियो आहे। हिन शहर में सिंध जे हिकु अरड़े किरदारु शहीद मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह जे बिलावली तहरीक जे अहम अॻवान सैयद हैदर शाह सनाई जी बि मज़ार आहे। सैयद हैदर शाह हिकु अहिड़ो बाशऊर ऐं बहादुर किरदारु हो जंहिं सिंध में हिंदू मुस्लिम एकता खे छियो रसाईंदड़ सैयद मीरा मोहम्मद जौनपुरी सां मुहाॾो अटकाए खेसि सिंध मां जल्दी निकिरण ते मजबूर कयो। उन ई ख़ानदान जो जाइ नशीन सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह जेको अॻिते हली GM सैयद जे नाले सां सिंध जे दिलनि जी धड़कन बणियो। संदसि सिंध सां इश्क़ जो इहो सबूत आहे त जॾहिं बि 17 जनवरी जो ॾींहुं ईंदो आहे त पूरे सिंध जे रस्तनि तां सिंध जे इश्क़ जा काफ़िला तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं GM साईं GM साईं तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर GM सैयद जा नारा हणंदा पुरजोश अंदाज़ में सन जी सरज़मीन जे तक़दुस खे चुमण लाइ रवाना थींदा आहिनि। साईं GM सैयद जी हेॾी सारी मञता जे पोयां संदसि ज़िंदगी में कयल उहो पंधु आहे जेको हिन सिंध जे अज़ीम आशिक़ इश्क़ जे उभनि कावनि मथां पेरें उघाड़े साबित क़दमी सां कयो। साईं GM सैयद जो जनमु 17 जनवरी 1904 ईस्वीअ ते सन में थियो। पाण अञा सगीर ॿार हुआ जो संदन वालिद सैयद मोहम्मद शाह जी 1 नवंबर 1905 ते शहादत थी। जल्द ई संदन वॾे भाउ सैयद अहमद शाह 29 नवंबर 1906 में वफ़ात कई। अहिड़ी रीति घर में ॿियो को मर्द न हुअण जी सूरत में हिन नंढड़े बालिक जी
पालना संदसि फुफियनि ॿिनि माइरनि ऐं ॾाॾी कई। घर में कंहिं मर्द न हुअण सबबि डिप्टी कलेक्टर मिर्ज़ा कलीत बेग जी कोशिश सां संदन जाइदाद कोर्ट ऑफ वार्ड्स जी संभाल हेठि आई, जेका 1905 खां 1921 ताईं सरकारी संभाल में रही। उन अरसे में संदसि ख़ानदान खे सिर्फ़ु घरू ख़र्च लाइ कुझु रक़म मिलंदी हुई, जंहिं सबबि संदन उहो अरसो गुरबत जी हालत में गुज़रियो। साईं GM सैयद जी शादी 6 सालनि जी उमिरि में 20 अप्रैल 1910 ईस्वीअ ते सैयद मीर हसन शाह भाणोठी जी न्याणी बीबी मरियम सां थी, जंहिंजी बि शादी वक़्तु उमिरि 9 साल हुई। साईं GM सैयद खे 1 जुलाई 1910 ईस्वीअ ते प्राइमरी स्कूल सन में दाख़िल करायो वियो, जिते सिर्फ़ु सिंधी 12 किताब पढ़ियो। उनखां पोइ हिन खे सन जे मुला मकतब में काज़ी फ़क़ीर मोहम्मद वटि पढ़ण लाइ छॾियो वियो। अहिड़ी रीति ही मुख़्तलिफ़ उस्तादनि मास्तर धरमदास भागूमल, मास्तर रेवाचंद, मास्तर वसणमल बालचंद, आखूंद मियाँ समन वलद महबूब मेमण, मौलवी मोहम्मद हाशिम अहमद मेमण, मियाँ हामिद अली मेमण हालाई, मास्तर नारायण दास, मौलवी अल्लाह बख़्श दादू वारो ऐं मौलवी मोहम्मद सियाल दादू वारे वटि सिंधी 6 दर्जा ऐं अंग्रेज़ी 3 दर्जा पढ़ियो। उन अरसे दौरान हिन 12 उमिरि में ई सन में मदरसो क़ाइमु कयो ऐं स्कूल में 3 दर्जनि ताईं अंग्रेज़ी जी तालीम मंज़ूर करायाई। अॼु साईं GM सैयद जी 118 सालगिरह आहे। साईं GM सैयद जो जंहिं ख़ानदान सां वास्तो आहे, उन ख़ानदान जे 3 शख़्सियतुनि जो सिंध जे तारीख़, तहज़ीब ऐं सियासत ते वॾो असरु आहे। पहिरीं शख़्सियत आहे शाह हैदर सनाई, जंहिं मखदूम बिलावल सां गॾिजी सिंध में सिंध जे आज़ादीअ जी तहरीक हलाई ऐं धारियुनि जे ख़िलाफ़ु जिदोजहद कई। ऐं मीरा मोहम्मद जौनपुरीअ जा सन वटि दरियाई जंग में ॿेड़ा ॿोड़ाया। ऐं ॿी शख़्सियत उन ख़ानदान जी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंजो सिंध जी तारीख़, शहर, सक़ाफ़त ते वॾो असरु आहे ऐं शाह लतीफ़ सिंध जी सुञाणप आहे। ऐं टी शख़्सियत साईं GM सैयद आहे, जंहिं सिंध में जदीद क़ौम परस्तीअ जो बुनियादु विधो। अंग्रेज़ साम्राज्य जे वक़्त खां वठी पहिरीं सिंध जी बम्बई खां आज़ादीअ वारी जिदोजहद में हिसो वरितो ऐं जॾहिं सिंध 1936 में अप्रैल में आज़ादु थी, त उनखां पोइ सिंध इतिहाद पार्टी ठाहे ऐं पाण जिदोजहद शुरू कयईं। पर असीं सभु ॼाणूं था त उन वक़्त जी सियासत ते जागीरदार ऐं वॾेरे क्लास जो असरु हो। साईं GM सैयद, शेख अब्दुल मजीद सिंधी, शहीद अल्लाह बख़्श सुमरो इन्हनि कोशिशि कई त सिंध जे सियासत खे मुहबतन रुख़ ॾिजे, पर छाकाणि त उन वक़्त जा जेके सियासतदान हुआ ऐं जेके ढल भरींदड़ माण्हू सियासत में हिसो वठी सघंदा हुआ, उन्हनि में मुस्तक़िल मिज़ाजी घटि हुई। साईं GM सैयद मुख़्तलिफ़ तजुर्बा कया कांग्रेस में, ऐं उनखां पोइ इतिहाद पार्टी खां पोइ पाण कांग्रेस में ऐं मुस्लिम लीग में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रहिया, पर संदन मतम निगाह सिंध हुई। ऐं हुननि जॾहिं ॾिठो त कांग्रेस तोड़े मुस्लिम लीग सिंध जे मफ़ाद खां वधीक ऑल इंडिया जे मफ़ाद खे ते ध्यानु ॾियनि था ऐं सिंध जे मसइलनि खे अहमियत नथा ॾियनि या सिंध जी ख़ुदि मुख़्तियार हैसियत खे नथा मञनि, त पाण उन सियासत खे ख़ैरबाद चयूं। साईं GM सैयद सिंध में जेका तरक़ी पसंद ऐं क़ौमपरस्त सियासत आहे, उन जे बानियुनि मां हुआ। पाण सिंध हारी कमेटीअ जा बानी हुआ। उनखां पोइ जॾहिं ज़िले काउंसिल कराची में जा चेयरमैन रहिया, या जॾहिं 31 में कमिश्नर गिब्सन सां मुखालफ़त खां पोइ दादू ज़िलो ठहियो, त उन्हनि ॿिन्ही हैसियतुनि में ॿिन्ही हंधनि ते पाण चूंडिजी आया
ऐं उन वक़्त में कराचीअ में मीरबरनि जूं जमायतूं, औरतुनि जूं जमायतूं ऐं मुख़्तलिफ़ समाजी कम कयाऊं। बालगनि जे तइलीम जे हवाले सां सॼे कराचीअ में जेको माल आहे, मच्छी आहे, कुकड़ियूं आहिनि या इन क़िस्म जा ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि जी सर्वे करायूं। ऐं जदीद कराचीअ जे बानी नसरवान जी मेहता सां गॾिजी बि कमु कयऊं। ऐं साईं जीएम सैद वटि जदीद सिंध जो तसवुर हो। 1945 जी जेका मुस्लिम लीग जी सियासत हुई, उन में जिनाह जहिड़े माण्हू सां बि इख़्तिलाफ़ कयो, छो त जिनाह जॾहिं पंहिंजे मर्ज़ीअ जे माण्हुनि खे आणणु चाहियो त साईं जीएम सैद अब्दुल्ला हारून खां पोइ मुस्लिम लीग जा सदर बणिया हुआ। त साईं खे चयो त आउं सिंध मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट आहियां, मर्कज़ खे सिंध में मुदाख़लत करण जो हक़ु न आहे। ऐं जिनाह सां मुखालफ़त कयूं, नतीजतन उन वक़्त जी इलेक्शन में जिनाह साहब ख़ुदि धांधली कराई ऐं जीएम सैद खे हाराई। जॾहिं पाकिस्तान ठही वियो, उनखां पोइ उहो जॾहिं केस हलियो त उन में काज़ी अकबर ऐं पीर इलाही बख़्श नाहिल करार ॾिना विया हुआ ऐं साईं जीएम सैद जी जेका इलेक्शन में कामयाबीअ खे तस्लीम कयो वियो हो। पर जॾहिं पाकिस्तान ठहियो त उनखां पहिरीं जॾहिं पाण मुस्लिम लीग में 38 में शामिलु थिया त 38 में कराचीअ में जेको मुस्लिम लीग जो वॾो इजलास थियो, जंहिंजी सदारत क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह खे ई, उन में पाण पाकिस्तान जो जेको तसवुर ॾिनो हो उहो हो जेको 1940 वारी करारदाद में ऐं पोइ अॻिते हली आयो त यानी पाकिस्तान आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासतुनि जे बुनियाद ते ठहंदो। जंहिं बुनियाद ते पाकिस्तान जी करारदाद जॾहिं 40 में लाहौर में ठही, उनखां पोइ सिंध असेंबलीअ में जेको 43 जो रेज़ोल्यूशन हो उहो बि साईं जीएम सैद आंदो। उन में क्लियर सिंध जी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासत वारी हैसियत आहे। पर अॻिते हली लियाकत अली ख़ान ऐं यूपीअ जे सियासतदाननि जेके डोमिनेट आहे मुस्लिम लीग ते, उन्हनि रियासतुनि वारे लफ़्ज़ खे तब्दील करे रियासत में तब्दील कयो ऐं पहिरीं पाकिस्तान जे बुनियाद में इहो ग़लति मफ़रूज़ो आयो त पाकिस्तान हिकिड़ी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार रियासत आहे। 20वीं सदी जे अंदरि सिंध जी हिकु तमामु घण तरफ़ी ऐं हिकिड़ी रहनुमा शख़्सियत थी गुज़रियो आहे। साईं जीएम सैद जो सियासी किरदारु हुजे, हुनजो इल्मी किरदारु हुजे, हुनजो अदबी किरदारु हुजे ऐं हुनजा ॿिया घणा पासा आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में साईं जीएम सैद जी जेका शख़्सियत आहे, जेको हुनजो जिदोजहदूं आहिनि, क़ुर्बानियूं आहिनि, किरदारु आहे, कलमी पोरियो आहे, इल्मी पोरियो आहे, उहो असांजे लाइ वॾो हिकिड़ो विथ आहे। साईं जीएम सैद जो ख़ानदानी तालुक़ बि जेको आहे उहो सिंध जे हिकिड़े ॿिए वॾे हिकिड़े सूर में सां वञी मिले थो, हैदर शाह सनाई सां। हैदर शाह सनाई मखदूम बिलावल जो साथी हो ऐं जॾहिं महदवी तहरीक हिते सिंध में पाण खे कोशिशि कई त फैलाए त ऐं अरगूननि सां गॾु बि थी, त उन महदवी तहरीक खे बाक़ाइदा उनजा ॿेड़ा साड़े सिंध मां लॾाइण में ऐं उनजो पाड़ू पटण में हैदर शाह सनाई जो वॾो किरदारु हो। त साईं जीएम सैद जो तालुक़ ख़ानदान जो उन सां वञी मिले थो। ऐं साईं जीएम सैद हिकिड़े आलिम जी हैसियत में, हिकिड़े अदीब जी हैसियत में, हिकिड़े सियासी रहनुमा जी हैसियत में हुनजो तमामु घणो किरदारु आहे। साईं जीएम सैद जी जेका हिकिड़ी ॿी वॾी ख़ूबी आहे त हू पंहिंजे किरदार में तमामु शफ़ाफ़ माण्हू, हिकिड़ो मासूम सिफ़त माण्हू। इन ताईं जो साईं जेके बि ज़िंदगीअ में संगीन ग़लतियूं कयूं या ग़लति फ़ैसिला कया, उनजे बारे में हुन कॾहिं हुनखे लिकायो कोन ऐं सदाईं हुनजे बारे में लिखत में ज़बानी चवंदो रहियो त इहे ग़लतियूं थियूं। त अहिड़ी साफ़ गोई फ़क़ति साफ़ किरदार जा माण्हू ई अख़्तियार करे सघनि था, जेका साईं में हुई। ऐं साईं पंहिंजी कॾहिं बि जिते पंहिंजे इल्मी अदबी सियासी पोरे कोन लिकायो, उते हुन पंहिंजे ग़लतियुनि खे बि ज़िंदगी में कोन लिकायो। इहा साईं जी वॾी ख़ूबी हुई। ऐं सियासत सां गॾोगॾु साईं जी जेका ख़ासि तौर ते जेको कलमी पोरियो आहे, मां सम्झां थो उनजो सिंध जे सियासी तारीख़ में वॾो अहम किरदारु आहे, नस्लनि जे तरबियत में, उन ते असरु ॾियण में। छाकाणि त सिंध जी जेका क़ौमी सोच आहे, जेका क़ौमी फ़िक्र आहे, उन में मोहम्मद इब्राहिम जोए जो ऐं साईं जीएम सैद जो तमामु बुनियादी किरदारु आहे। लिखण वारा रावी लिखनि था त अमीर तैमूर लंग जॾहिं हिते आयो पिए सिंध तरफ़, त उन सां गॾु हिकिड़ो सादात सैयद आयो जेको रोहिड़ीअ वटि उन खां अलॻि थी वियो हलियो ऐं पोइ वरी हाला अची निकितो
ऐं उते अहमद ख़ान हालो जेको हाला जो जेको परगि॒णो हो, हाला जो जेको इलाइक़ो हो या हाल कंडी जंहिंखे चइजे थो पुराणनि तारीख़ी हवालनि सां, उते हुन अची शादी कई हुई। ऐं पोइ उनखे जेको औलाद थियो, उन औलाद में अॼु बि जेके मटियारियुनि जा सैयद आहिनि या भाणुर जा जेके सैयद आहिनि, उहे उन जा औलाद, उनजे औलाद मां उनजो औलाद सॼा था वञनि। ऐं साईं GM सैयद जो जेको ॾाॾो हो त उहो बि उतां खां जॾहिं हिते कुझु माण्हू अहिड़ा हुआ जिन जामशोरे वारे इलाइक़े में चांग ऐं कुझु ॿियूं अहिड़ियूं क़ौमियूं जिन शोरिश कई हुई, त वक़्त जे हाकिम उन्हनि खे सिधो करण जे लाइ या वक़्त जे हाकिम उन्हनि जी सरकशी खे ख़तमु करण जे लाइ हिनखे हेॾां मोकिलियो ऐं उते ई हू रहियो हो ऐं सन खे हुन पंहिंजो जेको आहे मस्कन जोड़ियो। साईं GM सैयद उते ई ॼाओ ऐं हिकिड़ो यतीम ॿार हो, संदसि पुफिन हुनखे पालियो ऐं ज़ाहिर आहे त उहो एतिरो मासूम ॿार हो जो हुनजो ॿियो को अहिड़ो को गार्जियन या हुनजो को धणी कोन हो, त उन करे हुनखे जेका इब्तिदाई तइलीम हुई उहा बि जेको मास्तर हूंदो हो या जेको बुज़ुर्ग हो या आलिम हो उन अची घर में ॾिनी हुई। ऐं उहो जेको ग़ुलाम मुर्तज़ा सैयद जंहिंखे असीं अलमरूफ़ GM सैयद चऊं था, ऐं उहो अॻियां हली मुल्की सियासत में जेको आहे हुन हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं मुस्लिम लीग जॾहिं जुड़ी त साईं GM सैयद ॿियनि अकाबर ऐं अकाबरीन जेके हुआ उन ज़माने में उन्हनि जी मुखालफ़त जे बावजूदि बि मुस्लिम लीग जो साथ ॾिनो ऐं हुन पाकिस्तान जोड़ण वारी तहरीक में पंहिंजे हिसे जो जेको आहे किरदारु अदा कयो। 1925 ईस्वीअ ते GM सैयद तहलके मांझंद जे लोकल बोर्ड जो मेंबर, 4 जून 1925 ते ज़िले लोकल बोर्ड कराची जो बिना मुक़ाबले मेंबर चूंडिजी वियो। ज़ाती अख़लाक़, वसी दोस्ती ऐं सलाहियतनि जे बुनियाद ते 26 अक्टूबर 1925 ते खेसि कराची ज़िले लोकल बोर्ड जो वाइस प्रेसिडेंट ऐं 29 नवंबर 1925 ते खेसि तहलके मांझंद जो प्रेसिडेंट बि चूंडियो वियो। साईं GM सैयद वली मोहम्मद हसन अली आफंदी खे स्कूल बोर्ड कराची जो चेयरमैन ऐं शेख अब्दुल हक जेकबवाद वारे खे ज़िले स्कूल बोर्ड कराची जो एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर करे मुक़ररु कयो। कराची में तइलीम जो मज़बूत बुनियाद रखण जी शुरूआत कई। पंहिंजे सन शहर में अंग्रेज़ी जा वधीक क्लास, नियाणियुनि जी तइलीम लाइ स्कूल, इस्पताल ऐं सन खां रेलवे स्टेशन ताईं रस्तो तमीर करायाई। उन वक़्तु ठट्टो ऐं दादू ज़िला बि कराची में शामिल हुआ। इन करे साईं GM सैयद ठट्टे ऐं दादू में स्कूल क़ाइमु कराया। उन खां सवाइ कराची आबादगार ऐं ज़मींदार एसोसिएशन ठाराई, जंहिंजो सदर हाजी अब्दुर्रहीम शाह सिजावल वारो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद जाफ़र ख्वाजो ऐं जॉइंट सेक्रेटरी GM सैयद पाण थियो, जेको ॿियनि खे अॻियां आणण जो वॾो मिसाल आहे। उन एसोसिएशन जो मक़सदु ज़मींदारनि में शऊर पैदा करणु, बैराज सिस्टम में लाड़ खे पाणी जो हिसो ॾियारणु ऐं पुराणनि वाहन जी मरमत कराइणु हो। साईं GM सैयद सियासत जे मैदान में छांइजणु लॻो, एतिरे क़दुरु जो हिन 1926 में सर अब्दुल्ला हारून खे हिंदुस्तान जी मरकज़ी असेंबली में सिंध मां मेंबर चूंडाए मोकिलियो। साईं GM सैयद 1927 खां पंहिंजे ॾाॾे सैयद हैदर शाह सनाई जे मेले में अदबी कॉन्फ्रेंसूं कोठाइण जो रवाजु विझी मेलनि में समाजी शऊर बेदार करण जी शुरूआत कई। उन्हनि मेलनि में समाजी ऐं तइलीमी कॉन्फ्रेंसनि ज़रिए सिंध में शऊर बेदार थियो। साईं GM सैयद माण्हुनि में कोऑपरेटिव सोसाइटियूं ठाहिण जो रवाजु विधो ऐं सिंध कोऑपरेटिव बैंक जो केतिरा ई साल डायरेक्टर थी रहियो। उन दौरान साॻे वक़्तु सिंध मदरसे बोर्ड जो मेंबर, कांग्रेस कमेटी सिंध जो सदर, सिंध मोहम्मदन एसोसिएशन जो मेंबर, मुस्लिम जेमखाने कराची जो मेंबर, थियासाफ़िकल सोसाइटी कराची जो मेंबर बि रहियो।
अहिड़ी रीति हू सिंध में थींदड़ हर जिदोजहद में सरगर्मी सां शामिलु रहियो। उनखां पोइ 1930 ईस्वीअ खां भिटशाह में शाह अब्दुल लतीफ़ जे मेले में अदबी कॉन्फ्रेंसूं कराइण बि शुरू कयूं, जिन अॻिते हली भिटशाह सक़ाफ़ती मर्कज़ खे जनमु ॾिनो। संदसि सरगर्मियुनि जे नतीजे में हिन जी मक़बूलियत जो इहो आलम हो जो जॾहिं 1928 ईस्वीअ में कराची लोकल बोर्ड जे पहिरें टर्म पूरे थियण बैदि ॿीहर चूंडूं थियूं त साईं GM सैयद नई चूंड में राय बहादुर शेवाराम ॾेवनमल जहिड़े बासर माण्हू जे मुक़ाबले में चूंड खटे कराची लोकल बोर्ड जो चेयरमैन थी वियो। हिन चूंडनि खटण बैदि कराची ज़िले जे ॻोठनि में ॻोठ सुधार हलचल हलाई, ॻोठनि जी सर्वे कराइण सां गॾु तरक़ियाती प्लान बि ठाहिराया ऐं तरक़ीअ जी तहरीक खे मुनज़िम कयो। उन सां गॾु अछूतनि ऐं ग़रीबनि जी तरक़ी लाइ बि प्लान जोड़िया। छाकाणि त साईं GM सैयद उन खां पहिरीं कैबिनेट मिशन वारी जेका रिथा हुई उनखे ई क़बूल कयो हो, पर बाद में वक़्त जे हालतुनि आर मुस्लिम लीग सां शामिलु थिया। पर पाकिस्तान ठहण खां पहिरीं उन मुआहिदे या उन रिथा असां नाइंसाफ़ी कई वई। जॾहिं पाकिस्तान ठहियो त 48 में कराची खे सिंध खां खसियो वियो, जंहिंजी साईं GM सैयद सख़्तु मुखालफ़त कई। ऐं उन खां पोइ 55 में वन्यून ठाहे 54 में 14 अक्टूबर 1954 में वन्यून खे जॾहिं लागू कयो त उनजी साईं मुखालफ़त कई। ऐं पोइ मग़रबी पाकिस्तान जॾहिं ठाहियो त 57 में मग़रबी पाकिस्तान असेंबलीअ में साईं GM सैयद ख़ान गफ़ार 7 सीटूं हासिलु कयूं, जिन जे बुनियाद ते हुननि वन्यून वारो जेको ठहराव हो वन्यून जे ख़िलाफ़ मर्कज़ में ठहराव पास करण में कामयाबु थी विया। जेके 2 धुरियूं इक़्तिदार में हूं, हिकिड़नि सां स्पीकर हिकिड़नि सां वज़ीर आज़म जे ते साह कयूं ऐं 7 ॼणनि जे बुनियाद ते हुननि पाकिस्तान ऐं वन्यून जे ख़िलाफ़ु रेज़ोल्यूशन पास करण में कामयाबु थी विया, जंहिंखे रोकण लाइ 1958 में अयूब ख़ान मार्शल लाइ हणी उन जेको फ़ैसिलो थियो उनखे रद्द कयो। जॾहिं मार्शल लॉ वारो ज़मानो हो त उन ज़माने में ख़ान गफ़ार ख़ान साईं GM सैयद ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ पाकिस्तान गवर्नमेंट खे चयो त हिन वक़्त ताईं जेको कुझु थी चुको आहे उनखे माज़ीअ जो अफ़सानो सम्झंदे असां पंहिंजूं ख़िदमतूं मुल्क लाइ ॾियणु चाहियूं था। पर खेनि मुल्क जो गद्दार सॾियो वियो, हिंदुस्तान जो एजेंट सॾियो वियो, इस्लाम जो दुश्मन सॾियो वियो। ऐं वन्यूट वारे समूरे दौर में साईं GM सैयद खे नज़रबंद कयो वियो। पोइ 1966 में जॾहिं पाण आज़ादु थिया उन वक़्त ते सियासत ते एबडो लॻी चुको हो। उनखां पोइ पाण बज़्म सूफ़ी आहे सिंध क़ाइमु करे ऐं चयूं त असां कल्चरल महाज़ ते मां जदोजहद करणु थो चाहियां। सिंध जा जेके बि बुज़ुर्ग शाह लतीफ़ हो, कलंदर शाहबाद हो, शाह इनायत शहीद ऐं ॿियनि जे मज़ारुनि ते पाण ख़ुतबा ॾियणु शुरू कया। रसूल बख्श पली जो सेक्रेटरी बणियो, जो सिंध मुतदम जेको बज़्म सूफ़ी आहे सिंध जो, शेख अयाज़ खां वठी मोहम्मद इब्राहिम जोए खां वठी जेके बि सिंध अदीब सभु साईं GM सैयद सां गॾु आहे। ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुशाइरा ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं थींदियूं। उन्हनि अदबी कॉन्फ्रेंस में जदीद क़ौम जो तसवुरु ऐं उन बुनियाद ते त क़ौम छा थींदी आहे, क़ौम लाइ कहिड़ियूं मसलन ज़बान ज़रूरी आहे, वतन ज़रूरी आहे, सियासी इक़्तिसादी मफ़ाद ज़रूरी आहिनि, तारीख़ जेका जाग्राफ़ी ज़रूरी आहे। ऐं ॿिया जेके कल्चरल महाज़ जे हवाले सां पाण जेके प्रोग्राम रखियूं, अयूब ख़ान ऐं आमरियती कुवतुनि ॾिठो त GM सैयद उहा साॻी सियासत थो करे। नतीजतन वरी खेसि नज़रबंद कयो वियो, बज़्म सूफ़िया सिंध ते पाबंदी विधी वई। पोइ उन नज़रबंदीअ दौरान साईं GM सैयद किताब लिखिया। त साईं GM सैयद जा अनेक किताब तव्हां ॾिसो त रुॻो हुन इहो कोन ज़बानी तरह दावा कई त सिंधी क़ौम ऐं तारीख़ी तरह, पर हुन सिंधूअ जी साञा जहिड़ो किताबु लिखियो जंहिं मां हुन साबित कयो त सिंध जी तारीख़ ॿुधाए थी सिंधी क़ौम रहिया आहिनि, सिंधी ॿोली ऐं सिंधी कल्चर आहे, या सिंध जा सूरमा आहिनि, सिंध खे पंहिंजा हीरोज़ बि आहिनि। पैगाम लतीफ़ सिंध खे पंहिंजो क़ौमी शाइर बि आहे, उहा लतीफ़ साईं जी सियासी शरह हिकिड़ी। त ईअं तव्हां ॾिसंदव त साईं GM सैयद जंहिं सिंधी क़ौम जी ॻाल्हि कई उन जी
समूरनि घुर्जुनि खे बि हुन ॼण त पंहिंजी तहरीरुनि में, लिखतुनि में, किताबनि में ठाहे जोड़े संवारे पेश कयो। ऐं साईं जी एम सैद में हिकिड़ी ख़ूबी ॿी बि ॾाढी कमाल जी, त हुन सां माण्हू इख़्तिलाफ़ करे या इतफ़ाक़ करे, पर जेको बि चवणु चाहींदो हुनखे दुनिया जी का बि ताक़त रोके न सघंदी। ऐं इहा हिकिड़ी बिल्कुलु आज़ादु माण्हू जी ख़ूबी थिए थी। जीअं ॾिठो आहे मूं जहिड़ो किताबु लिखी हिकिड़े मज़हबी समाज में, उहो सियासी अॻवान हुजे माण्हू, उहो मज़हबी समाज में रहंदो हुजे ऐं उहो मज़हब जे बारे में किताबु लिखी छॾे, ऐं जीअं ॾिठो आहे मूं, इहा ज़ाहिर आहे त साईं जहिड़ो माण्हू ई करे सघे थो। त ईअं तमामु घणियूं साईं जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं मूंखे ख़ुशि नसीबी आहे त साईं मुंहिंजो वालिद साहिब जो दोस्त हो गहरो, त मूंखे उहो औलाद वांगुरु भाईंदो हो। साईं मां तंज़ीमी तरह पलीअ साहिब सां रहियुसि, पर साईं सां तालुक़ु उहो मोहबत जो, साईं ॾे वञण जो, साईं खे ॿुधण जो, साईं जा किताब पढ़ण जो, उहो हमेशह क़ाइमु रहियो। ऐं जॾहिं पाकिस्तान जुड़ियो त साईं जी एम सैद जेको आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो ग्रुप हो, उनजा हिकिड़ा पंहिंजा जेके आहिनि असेंबली में मेंबर हुआ, ऐं हुनजी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी सगारी जेका ताक़त ऐं क़ुवत हुई, जंहिंजे बेसिस ते हुन सोचियो पिए त हीअ हिकिड़ी कन्फिड्रेशन आहे, हीअ हिकिड़ो मुल्क जेको आहे उहो मुख़्तलिफ़ इकाइनि गॾिजी जोड़ियो आहे। ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि जेके मुख़्तलिफ़ जेके इकाइयूं आहिनि उन्हनि गॾिजी जेका कन्फिड्रेशन या फेडरेशन जोड़ी आहे, उन में उन्हनि खे भरपूर तरीक़े सां पंहिंजे पंहिंजे हिसे जा हक़ मिलंदा। ऐं 1940 जी जेका करारदाद हुई, उन करारदाद में बि अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उन्हनि खे लिखियो वियो हो, उन्हनि क़िस्म जे शयुनि खे हिकिड़ो तहफ़ुज़ ॾिनो वियो हो त फेडरेशन में ही जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं शामिलु थियनि पियूं, उहे क़ौमूं जेके आहिनि कंहिं वक़्तु बि पंहिंजे पाण खे जेकॾहिं अलहदा करणु चाहिनि करे सघनि पियूं। पर बदक़िस्मती सां जीअं ई मुल्क जुड़ियो त अक़लियत जी जेका ॿोली हुई उनखे सॼे मुल्क जे मथां नाफ़िज़ कयो वियो। ऐं जेके मक़ामी ॿोलियूं हुयूं, ऐं जेकॾहिं असीं अदद जे हिसाब सां ॾिसूं त बंगाली उन ज़माने में बि आबादीअ जो 55% आहे, ऐं बाक़ी जेका आबादी हुई उहा 45% हुई। पर बंगालियुनि जे मथां बि उर्दू ॿोलीअ खे मड़ियो वियो त या उन्हनि जी क़ौमी ज़बान हूंदी जंहिंते बंगालियुनि मज़ामत बि कई। ऐं अॼु जेको आलमी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो असीं मल्हायूं था, सो बि ढाका में यूनिवर्सिटीअ में जेके नौजवान शहीद थिया हुआ, तंहिंखां पोइ यूनेस्को अची उनखे जेको आलमी मादरी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो तौर ते पूरी दुनिया में मल्हाइण वारो अमल शुरू कयो। पे मूं पस मंज़र जेको पेश मूं कयो त उहो इहो हो त साईं जी एम सैद ऐं पाकिस्तान ठाहिण में ख़ालिक जमायत सां गॾिजी पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो। पर अॻियां हली जॾहिं हुन ॾिठो त मुस्लिम लीग जेके ॿिया सूबा आहिनि, जंहिंमें ज़ाहिर आहे त उन ज़माने में बंगाल बि जेको आहे सो हिकिड़ो पूरो वॾो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो मुल्क हो, पर उहो मुल्क जेको आहे सो उन ज़माने में फेडरेशन में शामिलु थियो, त उनखे बि उन बंगालियुनि खे पूरा हक़ कोन पिया ॾिना वञनि, बलोचनि खे पूरा हक़ कोन पिया ॾिना वञनि, सिंधियुनि खे पंहिंजा पूरा हक़ न पिया ॾिना वञनि। ऐं मुस्लिम लीग में वरी ख़ान सर ऐं उन ज़माने जा जेके एलीट क्लास जा माण्हू आहिनि उहे शामिलु थी विया आहिनि हलिया। त जी एम सैद जेका बग़ावत कई आहे, जॾहिं बग़ावत कई त उन ज़माने में क़ाइद एज़म खे जी एम सैद जी इहा बग़ावत जेका आहे उहा पसंदि कान आई, ऐं हुन जी एम सैद खे हिन बग़ावत जे सिले में चाहियो पिए त आऊं हीअ पार्टी तां इस्तीफ़ा ॾे या हीअ पार्टी छॾे वञे। ऐं जी एम सैद पाण ई मुस्लिम लीग खे ख़ैरबाद चयो ऐं अलविदा चयो। 1928 ईस्वीअ में जॾहिं सिंध जी बम्बई खां अलहदगी जी तहरीक शुरू थी त साईं जी एम सैद उन तहरीक खे मुनज़िम कराइण में 3 अहम कॉन्फ्रेंसूं करायूं। ऐं जॾहिं ब्रिटिश सरकार सर जॉन साइमन जी सरबराही में कमीशन मोकिली त साईं जी एम सैद आज़ादी पसंदनि सां गॾिजी गो साइमन गो जी तहरीक में वॾो हिसो वरितो। साईं जी एम सैद औरतुनि में सुजाॻी पैदा करण लाइ वुमेन वेलफेयर एसोसिएशन ठाराई ऐं मिसिस होमी महता खे सदर ऐं रिकमणी आडवाणी खे सेक्रेटरी चूंडाए औरतुनि खे मुनज़िम करायो। उन खां सवाइ साईं जी एम सैद सिंध जे मालवंदनि में सुजाॻी जी तहरीक, मच्छी मारींदड़ मुहाणनि जे हक़नि जी तहरीक ऐं हारियुनि में सुजाॻी पैदा करण लाइ हारी तहरीक जो बुनियादु विधो। उन खां अलावा सिंध जी तर्जुमानी लाइ अंग्रेज़ी अख़बार कढण लाइ कोशिशूं वरिताईं, जीअं सिंध जो केस भरपूर अंदाज़ सां बरतानिया सरकार वटि पेश करे सघिजे। उन खां सवाइ अंग्रेज़ कमिश्नर गिब्सन जी मुखालफ़त जे बावजूदु
ज़िले लोकल बोर्ड कराची जी बिल्डिंग, कराची खां हैदराबाद रोड ठाराइण जी मंज़ूरी लाइ कोशिशूं कंदो रहियो। साईं GM सैयद जूं 1934 ईस्वीअ में सिंध में सियासी सरगर्मियुनि करण लाइ सर शाहनवाज़ भुट्टो जी सरबराही में पीपल्स पार्टी बि ठाही, जेका घणो मुनज़िम न थी सघी। अप्रैल 1936 ईस्वीअ में सिंध जी बम्बई खां अलहदगी थी। 1935 जे एक्ट तहत सिंध में पहिरियों चूंडूं थियूं त साईं GM सैयद इतिहाद पार्टी जे टिकट ते इतिहाद पार्टी जे 24 मेंबरनि समेत खटे आयो, जॾहिं त सर ग़ुलाम हुसैन जी मुस्लिम पॉलिटिकल पार्टी जा सिर्फ़ु 5 मेंबर चूंडिजी आया। पर जीअं त इतिहाद पार्टी जा सरबराह सर शाहनवाज़ भुट्टो ऐं सर अब्दुल्ला हारून इलेक्शन खटे न सघिया हुआ, इन करे इन ॻाल्हि खे बहानो बनाए गवर्नर तरफ़ां सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे हुकूमत ठाहिण जी आछ कई वई। नतीजे में इतिहाद पार्टी जा अल्लाह बख्श सूमरो ऐं मोहम्मद हाशिम गज़दर हिज़्ब इख़्तिलाफ़ में वेठा। ॿिए साल साईं GM सैयद जी कोशिश सां इतिहाद पार्टी ऐं कांग्रेस गॾिजी अल्लाह बख्श सूमरे खे वज़ारत में आंदो। ईअं साईं GM सैयद मुल्की सियासत में अहम किरदारु अदा कयो। अक्टूबर 1938 में जेको कराची में कायद अज़म जी सदारत में मुस्लिम लीग जो इजलास थियो, उन कोठाइण में बि साईं GM सैयद जो अहम किरदारु हो। हिन इजलास में मुस्लिम लीग जो सिंध में बुनियादु रखियो वियो। साईं GM सैयद ऐं शेख अब्दुल मजीद सिंधी मुसलमाननि लाइ अलॻि वतन जी घुर जो खाको पुर तयारु कयो, जेको इजलास में शेख अब्दुल मजीद सिंधी पेश कयो, जेको अॻिते हली 1940 ईस्वीअ में लाहौर में करारदाद पाकिस्तान तौरु मंज़ूरु थियो। अल्लाह बख्श सूमरे जी वज़ारत दौरान मस्जिद मंज़िलगाह वारा हिंदू मुस्लिम फ़साद थिया, जिन फ़सादनि खे बुनियादु बनाए अल्लाह बख्श सूमरे जी वज़ारत ख़तमु कई वई ऐं नई वज़ारत मीर बंद अली ख़ान जी सरबराही में ठाही वई। उन वज़ारत में साईं GM सैयद, शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो वज़ीर थिया। साईं GM सैयद खे तालीम, इंडस्ट्री, लेबर ऐं ॿेले खाते जा कलमदान मिलिया। साईं पंहिंजे उन्हनि 8 महीननि जी वज़ारत में काफ़ी अहम कम कराया, जिन में कराची खां हैदराबाद ताईं पको रस्तो, सिंध यूनिवर्सिटी जे क़याम लाइ कमीशन जो क़याम, सिंधी साहत लाइ मरकज़ी सलाहकारी बोर्ड, जेको अॻिते हली सिंधी अदबी बोर्ड थियो, सेकेंडरी तालीम जे फैलाउ लाइ कमेटी, जेका अॻिते हली सिंध टेक्स्ट बोर्ड थियो, सिंधी ॿोली पढ़ाइण खे लाज़मी क़रार ॾियणु, सिंधी मूसीक़ी ऐं रक़्स जे फ़रोग़ लाइ कमेटी, सिंधी डिक्शनरी लाइ कमेटी, कराची रेडियो स्टेशन, बिट शाह सक़ाफ़ती मरकज़ जी शुरूआत, सिंध मदरसे खे कॉलेज जे दर्जे जी हैसियत ॾियारण जहिड़ा बुनियादी कम कया। अॻिते हली संदसि तक़ाज़ान मूजिबि कम में तेज़ी न हुअण सबबि एहतजाज कंदे वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾियईं। जिन किताबनि मां मुख़्तलिफ़ किताबनि ते वक़्तु ब वक़्तु पाबंदियूं पवंदियूं आहिनि, साईं GM सैयद सियासत, अदब, सक़ाफ़त, कल्चर जे हवाले सां घटि में घटि 60 किताब लिखिया, जिन में केतिरा अंग्रेज़ी में बि आहिनि, जंहिंमें नई सिंध लाइ जदोजहद स्ट्रगल फॉर न्यू सिंध जे नाले सां जीअं ॾिठो आहे मूं उहो, या सिंधूअ जी साञा, या सिंधू देश शोएं छाला ऐं नेशन इन चैन, सिंधू देश नेशन इन चैन्स वग़ैरह जे नालनि सां उहे तर्जुमा थिया, कि अफ़गानिस्तान में छपिया, कि हिंदुस्तान में छपिया, कि सिंध में छपिया। बहरहाल साईं GM सैयद वाहिद सियासतदान आहे जंहिं ॿिक़ौमी नज़रिए खे बाक़ाइदे दलीलनि सां रद्द करे ऐं हिते
क़ौमुनि जे बुनियाद ते सियासत जो वजूद विधो ऐं क़ौम परस्तीअ जो जदीद नुक़्ते नज़र जेका क़ौम परस्ती नेशनलिज़म सोशलिज़म सेक्युलरिज़म ऐं डेमोक्रेसीअ ते बेस्ड हुई उनजो बुनियादु विधो। 70 ताईं वञूं रही ऐं जीअं वञूं टुटी त चूंडुनि जो ऐलान कयो वियो। उन वक़्तु साईं GM सैद शेख मुजीबुर रहमान सां जे 6 नुक़्तनि ते ठाह करे ऐं इलेक्शन में बीठो, जेतोणीकि हुन सम्झो पिए त मूंखे को वक़्तु न मिलियो आहे, आउं हाराए सघां थो। ऐं वाक़ई उन वक़्त में पाकिस्तान जूं क़ुवतूं जेके मज़हबी धुरियूं उहे ख़ुदि अस्करी क़ुवतूं उहे GM सैद जे ख़िलाफ़ु हुयूं। होॾां मुजीबुर रहमान 2 सीटुनि खां सवाइ कामयाबु थी आयो, हेॾा साईं GM सैद खे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां साज़िशुनि ज़रिए हारायो वियो। मूंखे यादि आहे त साईं GM सैद वटि मुजीबुर रहमान ताजुद्दीन अहमद खे मोकिलियो हो, जंहिं साईं GM सैद खे चयो त मुजीबुर रहमान पंहिंजी हिकु सीट ख़ाली करे थो, तव्हां उते जी बीहो। त साईं GM सैद चयो त मूंखे मुंहिंजी क़ौम हारायो आहे, मूंखे पंहिंजी क़ौम सां बीहणो आहे, मूंखे उनजो फ़ैसिलो क़बूल आहे। मूंखे यादि आहे उन वक़्तु अमानुल्लाह शेख नौजवान हो ऐं उन उते जी रुनो ऐं चई साईं असांखे शिकस्त आई आहे। त साईं GM सैद चयो त मूं शिकस्त न खाधी आहे, मूं जिस्मानी तरह त शिकस्त खाधी आहे पर मुंहिंजे नज़रियनि शिकस्त न खाधी आहे। मुजीबुर रहमान जो खटणु क़ौम परस्तीअ जो खटणु आहे ऐं जेको आहे भुट्टे जो खटणु सिंधी हुअण जे बुनियाद ते आहे। का बि मज़हबी जमायत खटे न सघी आहे। सोशलिज़म या सेक्युलरिज़म जी ॻाल्हि कंदड़ ऐं डेमोक्रेसीअ जी ॻाल्हि कंदड़ क़ुवतुनि खटियो आहे त मूं नज़रियाती बुनियाद ते खटियो। पर 70 खां पोइ बंगाल जे आज़ादु थियण खां पोइ जेका सूरत हाल थी उन में ॾिठो साईं त पार्लियामेंट जी सियासत असांजे मसइलनि जो हल न आहे। उन खां पोइ हुन आज़ादु सिंधु देश जी ॻाल्हि कई, जंहिं बुनियाद ते पोइ 77 में जीअं सिंध महाज़ ठहियो अॻिते हली साईं जे विछोड़े खां पोइ उन जीअं सिंध क़ौमी महाज़ जी सूरत में उनजो इंज़माम थियो ऐं तहरीक हली, जंहिंमें अब्दुल वाहिद आरिसर ऐं बशीर ख़ान कुरैशी 2 अहिड़ा किरदार हुआ, जंहिंमें आरिसर साहिबु साईं GM सैद जी फ़िक्री पोइ लॻ चई सघूं था ऐं हुनजो तसला बशीर ख़ान अमली मैदान ते जिदोजहद कई। साईं बि उन में कॾहिं फ़र्क़ु न कंदो हो, असांखे प्यारु ॾींदो हो औलाद वांगुरु। ऐं मां तव्हांखे दिलचस्पु वाक़ियो ॿुधायां त साईं जी आख़िरी जेका सालगिरह थी सन में, साईं जोयो साहिबु, मां नाज़ सहतो इहे सां गॾु वियासीं ऐं मदल सिंधी बि हुते। उन ॾींहुं मुंहिंजो मज़मून शाइर थियो हो त छा हिन रियासत में GM सैद खे ॿुधण जी सघ आहे। ऐं साईं उन्हनि में तमामु ज़ईफ़ हो, वेही बि न पिए सघियो। पर साईं खे जॾहिं ॿुधायूं त मुंहिंजे नाले उहो आयो आहे त मूंखे बाकुर पाए पंहिंजे पासे में विहारियईं ऐं तमामु घणो प्यार सां पेश आयो, शफ़ीक़ अंदाज़ सां पेश आयो, ॾाढो ख़ुशि थियो। हुन पोइ पढ़ायो मज़मून मुंहिंजो ॿुधो त ईअं साईं सां कचहरियूं थींदियूं। ऐं पोइ बि हुन वटि इहो अहसासु हो त फेडरेशन में रही करे सियासत करे सघिजे थी, फेडरेशन में रही करे हक़ हासिलु करे सघजंदा, त हुन पंहिंजे हिसे जी जिदोजहद कई। पर अॻियां हली जॾहिं GM सैद जो महसूसु कयो त हिन फेडरेशन में रही करे असीं पंहिंजा हक़ हासिलु नथा करे सघूं, त पोइ हुन मज़लूम क़ौमुनि जे आज़ादीअ जो नारो हुयो। सिंध जी जेका आहे बहितरीअ जे लाइ हुन पंहिंजे हिसे जी हिकिड़ी जिदोजहद कई ऐं हुन इन क़िस्म जो जेको आहे सो मंशूर ॾिनो ऐं हुन हिकिड़ो आज़ादीअ जो जेको आहे सो ख़ाको जेको आहे सो माण्हुनि जे अॻियां जोड़ण जी कोशिशि कई। ऐं हुन बज़्म सूफ़िया सिंध जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि, जॾहिं जमहूरियत ख़तमु थी चुकी हुई, मुल्क में मार्शल लॉ हुई, त हुन इन क़िस्म जो पैगाम पहुचाइण जे लाइ पंहिंजे हिसे जी जिदोजहद कई। शागिर्दनि खे, उन अदीबनि खे, शाइरनि खे, मुफ़क्किरनि खे गॾे करे बज़्म सूफ़िया जा उन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते प्रोग्राम कया त जीअं क़ौम में, स्पेशली सिंधी क़ौम में जागरता जी जेका आहे हिकिड़ी मुहिम हलाई वञे त जीअं मुल्क में ही जेका शख़्सी हुकूमतूं आहिनि, मुल्क में जेका जमहूरी हुकूमतुनि जी जॻह ते जेका डिक्टेटरशिप आहे, त उनखां कंहिं न कंहिं तरीक़े सां ख़ात्मे जी ॻाल्हि कजे। त GM सैद उहो माण्हू हो जंहिं हिन धरतीअ जे इश्क़ में, जंहिं हिन धरतीअ जे जेका मोहबत में एॾी वॾी लंबे अरसे ताईं जेका क़ैदो बंद जी जेका सहूबतूं हासिलु कयूं ऐं संदसि पूरी बाक़ी जेका इंटायर ज़िंदगी हुई उहा नज़रबंदनि जे वर चढ़ी वई हली, संदसि पूरी ज़िंदगी जेका तकलीफ़ुनि ऐं ॾुखियाईनि जे वर चढ़ी वई हली। पर हुन आदर्शी इंसान, हुन नज़रियाती माण्हूअ पंहिंजी हुन सोच खे, पंहिंजी हुन जिदोजहद जी वाट खे छॾण जे लाइ तयारु न हो ऐं मराहतुनि जूं जेके पेशकशूं कयूं वयूं, पर हुन पंहिंजे नज़रिए ते अटल रही करे हुन जेका जिदोजहद जी वाट वरिती हुई उनखे हुन कामयाबी सां हमकिनार करण जे लाइ अज़म पंहिंजे खे वधीक अञा पुख़्तो दे कयो।
GM सैयद पंहिंजे बंगले ते इजलास कोठाए एंटी वन यूनिट फ्रंट ठाहियो। साईं GM सैयद पाकिस्तान जे वन यूनिट ख़िलाफ़ मेंबरनि खे मुतहद करण जी लगातार मुहिम हलाई। मशरक़ी पाकिस्तान में मौलाना भाषानी खे बि सरगर्म कयो। अहिड़ी रीति सरहद बलोचिस्तान में वन यूनिट ख़िलाफ़ तहरीकनि ज़ोर वरितो। नतीजे में वन यूनिट खे जबरी तौरु क़ाइमु रखण लाइ 8 अक्टूबर 1958 ते पूरे पाकिस्तान में मार्शल लॉ नाफ़िज़ करे जमहूरी हुकूमतूं ख़तमु करे वन यूनिट ख़िलाफ़ कमु कंदड़ अॻुवाणनि खे जेल मोकिलियो वियो। साईं GM सैयद 1960 ईस्वीअ ताईं जेल में रहियो, जिते संदसि सिहत ख़राबु थियण सबबि खेसि सन में नज़रबंदि रखियो वियो, जिते 1966 ईस्वीअ ताईं नज़रबंदि रहियो। साईं GM सैयद नज़रबंदी ख़तमु थियण शर्त बज़म सोफ़िया सिंध जे प्लेटफार्म तां दरगाहनि ते कॉन्फ्रेंसूं करे सूफ़ियनि जे पैगाम खे आम करण जी मुहिम जारी रखी। 4 मार्च 1967 जे वाक़िए खां पोइ अयूबी आमरियत साईं GM सैयद खे वरी जुलाई 1967 खां 1968 ताईं नज़रबंदि रखियो। 1 मार्च 1969 ते नज़रबंदी ख़तमु थियण ते साईं GM सैयद क़ौमी कारकुननि ऐं वन यूनिट ख़िलाफ़ माण्हुनि खे वरी मुनज़िम करे सिंध मुतहद महाज़ ठाहियो ऐं 10 अगस्त 1969 ते बंगाल जे क़ौमी अॻुवाण शेख मुजीब रहमान खे कराची में घुराए खेसि आजाणू ॾिनई ऐं पाकिस्तान में शामिल क़ौमनि जे क़ौमी हक़नि बाबति सिपासनामो पढ़ियाई। ईअं वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक वरी ज़ोर वरितो। मुल्की हालतूं ख़राबु थी वियूं। नतीजे में अयूब ख़ान खे लाहे ऐं याया ख़ान खे आंदो वियो, जंहिं हलंदड़ वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक जे दॿा में अची 1 जुलाई 1967 ते वन यूनिट टोड़े चूंडनि जो ऐलान कयो। शेख मुजीब रहमान 6 नुकाती प्रोग्राम हेठि इलेक्शन में हिसो वरितो, जिन 6 नुक़्तनि जी साईं GM सैयद, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं शेख अयाज़ हिमायत कई। हिते मग़रबी पाकिस्तान में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पीपुल्स पार्टी कामयाबी हासिलु कई। नतीजे में शेख मुजीब रहमान जी अक्सरियती कामयाबी बैदि बि खेसि इक़्तिदार न ॾिनो वियो। नतीजे में मशरक़ी पाकिस्तान में पिगोड़ पैदा थिया ऐं नतीजे में 16 डिसंबर 1971 ईस्वीअ ते मशरक़ी पाकिस्तान मां बांग्लादेश वजूद वरितो। साईं GM सैयद 18 जून 1972 ते कराची में क़ौमी कारकुननि जो हिकु इजलास सॾाए पाकिस्तान जी पार्लियामेनी सियासत खां बेज़ारी जो ऐलान कंदे GS सिंध महाज़ नाले नई पार्टी जो ऐलान कयो ऐं सिंधी ॿोली ऐं सिंध जे क़ौमी वजूद जे बका लाइ जिदोजहद जो ऐलान कयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत में सिंध जे वज़ीर आला मुमताज़ अली भुट्टे सिंध असेंबली मां सिंधी ॿोली जो बिल पास करायो त कराची में ॿोली जा फ़साद थिया। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत ते उन्हनि फ़सादनि खे आड़ बनाए हिकु आर्डीनेंस जारी करे सिंध में उर्दू ऐं सिंधी ॿोली खे गॾियल नमूने सिंध जे सरकारी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो। जंहिं नाइंसाफ़ी ऐं वफ़ाक़ी ॾाढ जे ख़िलाफ़ 31 जुलाई 1972 ते कराची में प्रेस कॉन्फ्रेंस करे सिंध जे क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं सिंध जे क़ौमी हक़नि जी बहाली लाइ जिदोजहद जो ऐलान ऐं सिंध जो दौरो करण जो ऐलान कयो। साईं GM सैयद 1 अगस्त 1972 ते दौरे जी शुरूआत ठटे ज़िले खां कई, जंहिंमें हिन सिंध जे हक़नि जी हासिलात ऐं सिंध जी ख़ुदमुख़्तियारी बाबति शऊर पखेड़णु शुरू कयो।
साईं GM सैयद जॾहिं दौरो कंदो 2 अगस्त ते हैदराबाद पहुतो त मथसि जलसे में बम सां हमिलो कयो वियो, जंहिंमें साईं GM सैयद जो साथी दोस्त मोहम्मद पराचा शहीद थी वियो ऐं कुझु कारकुन ज़ख़्मी थिया। साईं GM सैयद जीअं दौरो करे सन पहुतो त 8 अगस्त 1972 ते खेसि घर में नज़रबंद कयो वियो। उन खां पोइ साईं GM सैयद खे वॾो अरसो नज़रबंद रखियो वियो। साईं GM सैयद जे पोइ लॻनि साईं जी डिघी नज़रबंदी हुअण सबबि संदसि रहनुमाई में GS सिंध महाज़ ऐं GS सिंध तहरीक नाले सां पार्टियूं ठाहे सिंध जी क़ौमी आज़ादी जी तहरीक शुरू कई। ईअं साईं GM सैयद मुसलसिल जिदोजहद जारी रखंदो अॼु आयो। बि हली रही आहे, जेतोणीकि वक़्त जे साज़िशुनि ऐं जेके माण्हुनि जे मफ़ाद परस्ती ऐं अस्करी क़ुवतुनि जे ऐं या मुदाख़लत सबबि उन तहरीक में तोड़ फोड़ पई आहे ऐं काफ़ी उन में ग्रुपिंग पैदा थी आहे, पर आउं सम्झां थो त साईं GM सैयद जो नज़रियो अॼु सच साबित थी वियो आहे। अॼु पाकिस्तान जा हुकुमरान, सिंध जा हुकुमरान उहा ॿोली ॻाल्हाए रहिया आहिनि जेका कल्ह साईं GM सैयद या उन जा पोइल ॻाल्हाईंदा हुआ त उहे जेलनि में वेंदा हुआ। मूंखे यादि आहे त सराइकी शाइर अज़ीज़ बोज़दार किताबु लिखियो हो, असीं कैदी तख़्त लाहौर जे, त किताबु पाबंद थियो ऐं खेसि बि जेल में विधो वियो। पर कल्ह टियों ॾींहुं मतिलबु असां आसिफ़ ज़रदारी चयो थो असीं तख़्त लाहौर जा कैदी नथा थी सघूं। त आउं सम्झां थो GM सैयद जे फ़िक्र पाकिस्तान जी क़ौमी असेंबली या सिंध असेंबलीअ खे बि फ़तेह करे चुको आहे। बलोचनि पख़्तूननि जो नुक़्ते नज़र उहो आहे। ऐं सम्झां थो त मुस्तक़बिल साईं GM सैयद जे नुक़्ते नज़र जो आहे ऐं वक़्तु साबित कंदो त साईं GM सैयद जो नज़रियो ई हक़ीक़त हो। छाकाणि त हिन वक़्तु जेका पाकिस्तान जी सियासत आहे उहा इन ॻाल्हि खे कंहिं न कंहिं नमूने सां साईं GM सैयद चवंदो त पंजाब जा हुकुमरान सम्झनि कोन था ऐं उहो रब रुसे मत कसे हणे कोन हथियार ॾसे अहिड़ा पार जंहिंमें जीअं जेको थिए। ऐं सम्झां थो त उन्हनि जूं पॉलिसियूं आलमी बुनियादनि ते अॼु हू जेके मज़हबी क़ुवतूं हिते जेके क़ाबिज़ आहिनि, साईं 52 में वियना जे कॉन्फ्रेंस में अमेरिका, बरतानिया ऐं वॾियुनि क़ुवतुनि खे चयो त तव्हां मज़हबी क़ुवतुनि जो साथ ॾेई ऊंदाहियुनि क़ुवतुनि ते हथु रखो पिया, अॻिते हली दुनिया लाइ ख़तरो साबित थींदा। त GM सैयद जेके कल्ह ॻाल्हियूं कयूं अॼु सच साबित थी चुकियूं आहिनि। ऐं मौलाना अबुल कलाम आज़ाद जा लफ़्ज़ साईं जी क़ौमी तहरीक जे हवाले सां इहो चाहींदुसि, तारीख़ हक़ परस्तनि जे हक़ में नेठि पलटो खाईंदी ऐं हक़ हक़ थींदो, सच सच थींदो। साईं GM सैयद 20वीं सदीअ जी जदीद सिंध जी सियासी तारीख़ जो हिकिड़ो तमामु वॾो, हिकिड़ो हामागीर, घण तरफ़ो, हिकिड़ो अॻवान, हिकिड़ो मुदबर, हिकिड़ो आलिम थी रहियो आहे, जंहिं न रुॻो पंहिंजे दौर में पंहिंजे नौजवान नसुल खे मुतासिर कयो, पर ज़माननि ताईं हुनजो सियासी ऐं फ़िक्री असरु रहंदुसि। GM सैयद अदम तशद्दुद जो पैरोकार हो। GM सैयद हमेशह नज़रियाती वेड़ जी ॻाल्हि कई, GM सैयद हमेशह इल्म जी ॻाल्हि कई, GM सैयद हमेशह पैगाम लतीफ़ जेको उन लतीफ़ जी जेका शरह असांजे साम्हूं पेश कई उन में बि हुन इन क़िस्म जी जेका ॾिनी हुई त लतीफ़ जो जेको पैगाम आहे उहो पैगाम हीअ आहे, लतीफ़ को आम रिवायती मुर्शिद कोन्हे को, पर लतीफ़ उहो जुदोजहद कंदड़ असांजो शाइर आहे जंहिं ज़माने में फ़ारसी घोड़े चारसी जो नारो आम जाम हो, जंहिं ज़माने में जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जे मथां ॾुखियो वक़्तु हो, उन ज़माने में लतीफ़ सिंधी ॿोलीअ जे लाइ शाइरी सिरजे ऐं लतीफ़ जेके आहिनि सिंधी ॿोलीअ खे जिला ऐं दवाम बख़्शण जे लाइ पंहिंजे हिसे जी जेका कोशिशि कई पई ऐं असांखे मुख़्तलिफ़ अमलनि जो पैगाम पे ॾिनो। 17 जनवरी 1986 ईस्वीअ ते साईं GM सैयद पंहिंजे पुराणे दोस्त ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे पंहिंजी सालगिरह जे प्रोग्राम में सन घुरायो। जॾहिं ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान बीमारी सबबु इलाज लाइ हिंदुस्तान वियो त साईं GM सैयद 2 जुलाई 1987 ईस्वीअ ते हुकूमत जी इजाज़त सां हिंदुस्तान संदसि मिज़ाज पुरसी करण लाइ बि वियो। हिंदुस्तान मां वापसि मोटण ते साईं वरी
सिंध जो दौरो करणु शुरू कयो त हुकूमत तरफ़ां खेसि संदसि दौरे हलंदे 12 डिसंबर 1987 ते ॿीहर गिरफ़्तार करे कराची में आणे नज़रबंदि कयो वियो, जितां अगस्त 1988 ईस्वीअ ते खेसि आज़ादु कयो वियो। 1 मई 1988 ते नज़रबंदी दौरान ई साईं GM सैयद सिंध क़ौमी इत्तेहाद जोड़ियो। साईं GM सैयद अक्टूबर 1989 ते सिंध जे दौरे ते निकितो, जितां दौरे हलंदे खेसि 10 डिसंबर 1989 ते जेकबाद ज़िले मां बलोचिस्तान जी सरहद वटां गिरफ़्तार करे नज़रबंदि कयो वियो। साईं GM सैयद सेप्टेंबर 1990 ईस्वीअ ताईं नज़रबंदि रहियो। साईं GM सैयद खे वरी 19 जनवरी 1990 ते नज़रबंदि कयो वियो। साईं GM सैयद जी तबियत 17 मार्च 1995 खां ख़राब थी पई। खेसि 18 मार्च 1995 ते इलाज लाइ कराची अस्पताल में आंदो वियो, जिते साईं GM सैयद 25 अप्रैल 1995 ईस्वीअ ते आधी राति जो पंहिंजो आख़िरी साहु खयो ऐं संदसि चपनि ते आख़िरी लफ़्ज़ हुआ, सिंधियो सिंध जी पारत अथव, सिंधियो सिंध जी पारत अथव। ईअं नज़रबंदी संदसि आख़िरी साह ताईं जारी रही। साईं GM सैयद जी वफ़ात जी ख़बर ॿुधी लखे माण्हू सन पहुची विया ऐं संदसि तदफ़ीन जे रस्मनि दौरान क़ुरान शरीफ़, शाह जो कलाम, तौरेत, इंजील ऐं गीता जो विर्द जारी रहियो। ईअं सिंध जे हिन बेमिसाल आशिक़ खे जीजल सिंध जी हंज हवाले कयो वियो। संदसि सालगिरह ऐं विछोड़े जे ॾींहंनि ते सिंध जा लखे माण्हू सन अची संदसि अज़मत खे सलाम कंदा आहिनि ऐं सिंध जे इश्क़ जे वफ़ा जे वचन खे वरजाए वापसि थींदा आहिनि। GM सैयद जी समूरी ज़िंदगी जोहद मुसलसिल ऐं सिंध जे इश्क़ जो हिकु अहिड़ो मिसाल आहे जेको सिंधी क़ौम खे दाइमी बका लाइ सदियनि ताईं उत्साहींदो रहंदो। अॼु ज़रूरत आहे त सिंध जो नौजवान साईं GM सैयद जी फ़िक्री जेको पासो आहे ऐं उनखे सम्झी ऐं पाण में अख़लाक़ी तरह पाण पंहिंजे किरदार ऐं पंहिंजे अमल में हम आहंगी पैदा करे ऐं पंहिंजे किरदार ऐं अमल जे ज़रिए सिंध जदीद सिंध मुस्तक़बिल जी सिंध जेका हर इस्तेसाल खां आजी आहे उन लाइ जिदोजहद में अॻियां वहे ऐं तनज़ीमी तरह पाण खे मज़बूत करे त जीअं उहो मक़सदु जेको साईं GM सैयद जो हो उहो हासिलु थी सघे। साईं GM सैयद जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि, उन ते नौजवान नसुल उनखे पढ़ी सघे थो। साईं जे सियासी कैरियर में कुझु ग़लतियूं बि आहिनि जिन खे साईं पाण तस्लीम कयो आहे, उनजा कारनामा बि आहिनि, जिदोजहद बि आहे, क़ुर्बानियूं बि आहिनि। पर मां चाहींदुसि त अॼोके दौर में नौजवान नसुल साईं जा किताब ज़रूरु पढ़े, ऐं छाकाणि त उहो किताब पंहिंजे दौर जो हिकिड़ो रिकॉर्ड आहिनि ऐं पंहिंजे दौर खे सम्झण में वरी मदद ॾींदा। इन करे अॼोके नौजवान नस्ल खे मां सलाह ॾींदुसि, गुज़ारिश कंदुसि त उहे साईं जा किताब ज़रूरु पढ़नि। जीअं लतीफ़ सरकार असांखे पैगाम में चयो त सुतीअ संजोई मुंहुं वेड़े मुअन जीअं अखियुनि खे ओजागो जातू ई न ॾेई हाणे तो हथां पेई कचो वेठी कैचीअ करी। त जेके क़ौमूं ख़्वाबे ग़िफ़लत में हूंदियूं, जेके क़ौमूं ॻाल्हि त इश्क़ जी कंदियूं, जेको क़ौमूं पंहिंजे मार्ग ऐं माग ऐं वतन ऐं पंहिंजनि इलाइक़नि जी, पंहिंजी ॿोलीअ जी, पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि कंदी, पर जेकॾहिं उहा जागण वारी आदत ऐं हेर पंहिंजे पाण में न विझंदी त पोइ ज़ाहिर आहे त उनखे मंज़िल न मिलंदी ऐं उन्हनि खां मंज़िल दूरि थींदी वेंदी। त साईं GM सैयद क़ौम खे जाॻाइण जे लाइ पंहिंजे हिसे जी कोशिशि कई ऐं उनजे करे शाइरनि असां जेका शाइरी ॿुधंदा हू जाॻे पियो, हू जाॻे पियो, हू सन जो साईं जाॻे पियो, को नोर न टिपे जाॻे पियो। त हू जाॻण वारो जाॻाए पियो।
त उहे इहे जेके शाइर हुआ उन्हनि बि उहो ॿुधायो पियो त साईं GM सैद सन जो साईं नज़रबंदीअ जे दौरान जेल यात्राउनि जे दौरान पंहिंजी जाग खे अविलियत ॾिनी ऐं ख्वाबे गिफ़लत जी निंड में उहो न रहियो। हुन क़ौम खे जाॻाइण जी कोशिशि हर हवल दस्ते जो किरदारु अदा कयो। उन में वॾे में वॾो जेको किरदारु आहे उहो साईं GM सैद जे तबलीग जो आहे, साईं GM सैद जे जिदोजहद जो आहे। उन सां गॾोगॾु साईं GM सैद सिंध में इल्म खे आम करण जे लाइ सिंध यूनिवर्सिटीअ जहिड़ो इदारो जेको आहे जोड़ाइण में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो। साईं GM सैद जेको आहे सो शागिर्दनि खे इल्मु विरहाइण जे लाइ, शागिर्दनि में इल्म जे शऊर जे आबियारी जे लाइ पंहिंजे हिसे जी कोशिशि कई। साईं GM सैद वर्करनि जे लाइ, साईं GM सैद पंहिंजे कारकुन जे लाइ एतिरो त मुशफ़िक़ ऐं एतिरो महिरबान हो जो हुन पंहिंजी ज़मीन जो काफ़ी सारो हिसो जेको आहे इन कम जे लाइ मुख़्तस करे छॾियो हो त हीअ मुंहिंजी पार्टी, हीअ मुंहिंजे वर्करनि जे जेको आहे कम में ईंदो। उतां जी जेका आमदनी हुई उहा उन्हनि नौजवाननि जे लाइ, उन्हनि वर्करनि ते ख़र्च कई वेंदी हुई। ऐं साईं सियारे जे मौसम में जेके उते वर्कर ईंदा हुआ त उन्हनि जे मथां जेकॾहिं का सोड़ बि लही वेंदी त उन्हनि जे मथां पाण सोड़ विझंदो हो। उन्हनि जे खाधे पीते जो, उन्हनि जे खुराक जो जेको आहे बंदोबस्तु कंदो हो। मूंखे हिकिड़े हंधि पढ़ियो मूं त अली बाबा खां साईं GM सैद पुछियो त तो ही फलाणो किताबु पढ़ियो आहे? त अली बाबा चयो त न साईं, मूं इहो किताबु न पढ़ियो आहे। त साईं पंहिंजे खीसे मां हुनखे पैसा कढी ॾिना ऐं चई अली बाबा हीअ तूं किताबु जेको आहे वठिजांइ ऐं पोइ पढ़जांइ। अली बाबा वरी एॾो सिंध परस्त ऐं एॾो साईं GM सैद जो आशिक़ हो जो हू ओॾीमहिल वरी ट्रेन में चढ़ियो ऐं हैदराबाद आयो। उहो किताबु वरितईं ऐं वापसी वारी ट्रेन में वरी उहो किताबु पढ़ंदे ॿीहर सन पहुची वियो। सुबुह जो जॾहिं साईं GM सैद ॿीहर उते हवेलीअ तां आयो त ॾिठईं अली बाबा उते मौजूदु आहे ऐं अली बाबा खां पुछईं अली बाबा इहो राति तूं नज़र कोन पिया आहे? त चईंसि आउं हैदराबाद वियो हुउसि, तव्हां जेके पैसा ॾिना हुआ उहो मूं किताबु वरितो ऐं पोइ उहो मूं सॼो किताबु पढ़ी पूरो कयो आहे। हाणे उन मां जेकॾहिं तव्हांखे का शइ मूंखां पुछणी आहे त तव्हां पुछी सघो था। त मुंहिंजे हिन ॻाल्हि करण जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त साईं GM सैद हर वर्कर जो ऊन रखंदो हो ऐं साईं GM सैद हिकिड़ी सोच ऐं हिकिड़ो नज़रियो ॾिनो त माण्हू अदम तशद्दुद जी वाट वठी करे ऐं अहिंसा जो जेको आहे पुॼारी हुजे ऐं पंहिंजे हिसे जी जिदोजहद करे जीअं सिंधी माण्हुनि खे हिन रियासत में जेके आहिनि पंहिंजा हक़ मिलनि, सिंधी ॿोलीअ खे जेका आहे उहो भरपूर मक़ाम मिले, सिंध जे रस्तनि ॻोठनि वाहणनि खे घिटियुनि में उन क़िस्म जी जेका आहे तरक़ी अचे, ख़ुशहाली अचे। त साईं GM सैद जेकॾहिं तज़ाद वारी सियासत न करे हा, साईं GM सैद जेकॾहिं इहो नज़रियो न ॾिए हा त हिन वक़्तु जेका असां वटि हीअ क़ौमी सोच आहे, इहा क़ौमी बेदारी आहे, उहा क़ौमी बेदारी जेका आहे ज़ाहिर आहे त इन अंदाज़ में न मौजूदु हुजे हा। त साईं GM सैद जी सालगिरह जो 17 तारीख़ ते साईं GM सैद जी बि ज़ाहिर आहे त सालगिरह जो ॾिहाड़ो आहे ऐं उन ॾिहाड़े ते सन में सालनि खां जॾहिं खां साईं GM सैद जी सालगिरह जेका आहे संदसि जीअरे बि मल्हाई वेंदी हुई त उते नौजवान ईंदा आहिनि, नारियूं ईंदियूं आहिनि, भेनरूं ईंदियूं आहिनि, सिंधी क़ौम जा जेके आहिनि ऐं मज़लूम क़ौमुनि जा जेके बि फ़र्द आहिनि उहे हिते संदसि हयातीअ दौरान बि ईंदा हुआ ऐं उते अची वाइदो कंदा हुआ, वचन कंदा हुआ ऐं उतां अची उत्साह हासिलु कंदा हुआ त असीं जेसीं ताईं जीअरा आहियूं तेसीं ताईं हिन वतन जी हुरमत जे लाइ, हिन वतन जी ख़ुशहाली जे लाइ, हिन वतन जे माण्हुनि जे भलाई जे लाइ पंहिंजे हिसे जी जिदोजहद कंदासीं। त साईं GM सैद हिन वक़्तु असां वटि तबई तौर ते मौजूदु न आहे, पर संदसि ॿुधायल जेका वाट आहे, संदसि जेके हेतिरा सारा किताब आहिनि जंहिंमें साईं असांखे बहितरीनु जिदोजहद जा गस ऐं ॾस ॾेई वियो आहे, उहे सभई असां वटि मौजूदु आहिनि। संदसि नज़रियो अॼु बि ज़िंदा आहे ऐं उन नज़रिये जे बुनियाद ते क़ौम पंहिंजे हिसे जी जिदोजहद कंदी। इहो ई साईं GM सैद खे सालगिरह जे ॾींहं ते असांजो हक़ीक़ी ट्रिब्यूट पेश करण जो बि जेको असांजो अंदाज़ो हुजणु घुरिजे त असीं हुन जे वाट खे पंहिंजे लाइ गस सम्झी उन ते जिदोजहद करण जी पंहिंजे हिसे जी कोशिशि करियूं। सब घुराए झुमरियूं पाए आऊं कुॾंदो अचां, सब घुराए झुमरियूं पाए आऊं कुॾंदो अचां। क्या तुम मुंहिंजे कंध ते, क्या तुम मुंहिंजे कंध ते आऊं खिलंदो
चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा खातो मुझे कंद तेरे आऊं खिलंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा खातो मुझे कंद तेरे आऊं खिलंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा मुझे कंद तेरे आऊं खिलंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा खातो मुझे कंद तेरे आऊं खिलंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो अचा जिए सिंध आऊं चवंदो